रैपिड रिस्पॉन्स फोर्स जोड़ण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि एक्साइज़ खाते जो इजलास थियो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त मंशियात विकिणे ख़िलाफ़ कार्रवाई जे लाइ एक्साइज़ खाते जी रैपिड रिस्पॉन्स फोर्स जोड़ी वेंदी। शर्जील इनाम मेमण चयो त मंशियात विकिणो रोकण जे लाइ चौकियूं बि क़ाइमु कयूं वेंदियूं। इजलास दौरान ईद खां पोइ प्रीमियर नंबर प्लेटुनि जी नीलामी जो भी फ़ैसिलो कयो वियो। इजलास दौरान प्रीमियर नंबर प्लेटुनि जे लाइ SOPs खे भी कतई शिकिल ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। शर्जील इनाम मेमण चयो त शुरूआती तौर 7 प्रीमियम नंबर प्लेटुनि जी नीलामी कई वेंदी। हुन चयो त ईद खां पोइ तक़रीब थींदी। गाॾियूं ठाहींदड़ कंपनियुनि खे भी दावत आहे। नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾींदा हलूं। सिंध में मंशियात विकिणे ख़िलाफ़ कार्रवाई जे लाइ एक्साइज़ खाते जी रैपिड रिस्पॉन्स फोर्स जोड़ण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि एक्साइज़ खाते जो इजलास थियो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त मंशियात विकिणे ख़िलाफ़ कार्रवाई लाइ एक्साइज़ खाते जी रैपिड रिस्पॉन्स फोर्स जोड़ी वेंदी। शर्जील इनाम मेमण चयो त मंशियात विकिणो रोकण जे लाइ चौकियूं भी क़ाइमु कयूं वेंदियूं। इजलास दौरान ईद खां पोइ प्रीमियर नंबर प्लेटुनि जी नीलामी जो भी फ़ैसिलो कयो वियो। नाज़रीन, सिंध में मंशियात विकिणे ख़िलाफ़ कार्रवाई जे लाइ एक्साइज़ खाते जे रैपिड रिस्पॉन्स फोर्स जोड़ण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि एक्साइज़ खाते जो इजलास थियो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त मंशियात विकिणे ख़िलाफ़ कार्रवाई जे लाइ एक्साइज़ खाते जी रैपिड रिस्पॉन्स फोर्स जोड़ी वेंदी। शर्जील इनाम मेमण चयो त मंशियात विकिणो रोकण जे लाइ चौकियूं भी क़ाइमु कयूं वेंदियूं। इजलास दौरान ईद खां पोइ प्रीमियर नंबर प्लेटुनि जी नीलामी जो भी फ़ैसिलो कयो वियो। इजलास दौरान प्रीमियम नंबर प्लेटुनि लाइ SOPs खे भी कतई शिकिल ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। शर्जील इनाम मेमण चयो त शुरूआती तौर 7 प्रीमियम नंबर प्लेटुनि जी नीलामी कई वेंदी। हुन चयो त ईद खां पोइ तक़रीब थींदी। गाॾियूं ठाहींदड़ कंपनियुनि खे भी दावत आहे। अवां खे नाज़रीन अपडेट कंदासीं अहम ख़बर खां। सिंध में मंशियात विकिणे ख़िलाफ़ कार्रवाई जे लाइ एक्साइज़ खाते जे रैपिड रिस्पॉन्स फोर्स जोड़ण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि एक्साइज़ खाते जो इजलास थियो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त मंशियात विकिणे ख़िलाफ़ कार्रवाई जे लाइ एक्साइज़ खाते जी रैपिड रिस्पॉन्स फोर्स जोड़ी वेंदी। शर्जील इनाम मेमण चयो त मंशियात विकिणो रोकण जे लाइ चौकियूं भी क़ाइमु कयूं वेंदियूं। इजलास दौरान ईद खां पोइ प्रीमियम नंबर प्लेटुनि जी नीलामी जो भी फ़ैसिलो कयो वियो। इजलास दौरान प्रीमियम नंबर प्लेटुनि जे लाइ SOPs खे भी कतई शिकिल ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। शर्जील इनाम मेमण चयो त शुरूआती तौर 7 प्रीमियर नंबर प्लेटुनि जी नीलामी कई वेंदी। हुन चयो त ईद खां पोइ तक़रीब थींदी। गाॾियूं ठाहींदड़ कंपनियुनि खे भी दावत आहे।